27 नवंबर ते सब 27 नवंबर ते हलो लाड़काने ले तैयार थियो हलो लाड़काने ले तैयार थियो ईमान ऐं फर्दी कुव्वत सां ईमान ऐं फर्दी कुव्वत सां दुश्मन जे दिलनि ते वार कयो दुश्मन जे दिलनि ते वार कयो सब 27 नवंबर ते सब 27 नवंबर ते हलो लाड़काने ले तैयार थियो हलो लाड़काने ले तैयार थियो ईमान ऐं फर्दी कुव्वत सां ईमान ऐं फर्दी कुव्वत सां दुश्मन जे दिलनि ते वार कयो दुश्मन जे दिलनि ते वार कयो सब 27 नवंबर ते सब 27 ओ ऐलान अकाइद सिंध कयो अचो सारा जोधा आहे चयो ऐलान अकाइद सिंध कयो अचो सारा जोधा आहे चयो लब्बैक चई पंज काइद के लब्बैक चई पंज काइद के सब हिम्मत सां होशियार थियो सब हिम्मत सां होशियार थियो 27 नवंबर ते सब 27 नवंबर ते हलो लाड़काने ले तैयार थियो हलो लाड़काने ले तैयार थियो ईमान ऐं फर्दी कुव्वत सां ईमान ऐं फर्दी कुव्वत सां दुश्मन जे दिलनि ते वार कयो दुश्मन जे दिलनि ते वार कयो सब 27 नवंबर ते सब 27 ओ हयो बाग शहीद सिंध जिते आहे पुजणो पाण सभिन खे उते हयो बाग शहीद सिंध जिते आहे पुजणो पाण सभिन खे उते गुलशन में शहीद खालिद जे गुलशन में शहीद खालिद जे सब पहुंची वफा में पार थियो सब पहुंची वफा में पार थियो सब 27 नवंबर ते सब 27 नवंबर ते हलो लाड़काने ले तैयार थियो ईमान ऐं फर्दी कुव्वत सां ईमान ऐं फर्दी कुव्वत सां दुश्मन जे दिलनि ते वार कयो दुश्मन जे दिलनि ते वार कयो सब 27 नवंबर ते सब 27 ओ ज़िले लाड़काने जे क़यादत भी ज़िले लाड़काने जी क़यादत भी इंतजार में आहे अवां जे ज़िले लाड़काने जी क़यादत भी इंतजार में आहे अवां जे भरपूर नमूने शिरकत सां भरपूर नमूने शिरकत सां क़यादत जे अखिन जा ठार थियो क़यादत जे अखिन जा ठार थियो सब 27 नवंबर ते सब 27 नवंबर ते हलो लाड़काने ले तैयार थियो ईमान ऐं फर्दी कुव्वत सां ईमान ऐं फर्दी कुव्वत सां दुश्मन जे दिलनि ते वार कयो दुश्मन जे दिलनि ते वार कयो सब 27 नवंबर ते सब 27 सजे मुल्क खां आलिम ईंदा जिते हक दीन जी ॻाल्हि ॾसींदा जिते सजे मुल्क खां आलिम ईंदा जिते हक दीन जी ॻाल्हि ॾसींदा जिते जिते दीनी सियासी कुव्वत जो जिते दीनी सियासी कुव्वत जो इज़हार कबो बेदार थियो इज़हार कबो बेदार थियो सब 27 नवंबर ते हलो लाड़काने ले तैयार थियो हलो लाड़काने ले तैयार थियो ईमान ऐं फर्दी कुव्वत सां ईमान ऐं फर्दी कुव्वत सां दुश्मन जे दिलनि ते वार कयो सब 27 नवंबर ते ओ मेहमान मिठो मौलाना जिते थींदो पहुचो सभई परवाना उते मेहमान मिठो मौलाना जिते थींदो पहुचो सभई परवाना उते दीदार बहादुर कायद जो दीदार बहादुर कायद जो करे खुशियुनि सां सरशार थियो
करे खुशियुनि सां सरशार थियो। सब 27 नवंबर ते, सब 27 नवंबर ते हलो लाड़ कणे लाइ तैयार थियो। ईमान ऐं फर्दी कुवत सां दुश्मन जे दिलनि ते वार कयो। सब 27 नवंबर ते, सब 27 हणी नारा पाक शरीयत जा, पो जागी जवान जमीयत जा। हणी नारा पाक शरीयत जा, पो जागी जवान जमीयत जा। चए कादिर दाद अदा निकिरी, चए कादिर दाद, चए कादिर दाद अदा निकिरी। निर्वार सभई सचार थियो, निर्वार सभई सचार थियो। सब 27 नवंबर ते हलो लाड़ कणे लाइ तैयार थियो। हलो लाड़ कणे लाइ तैयार थियो। ईमान ऐं फर्दी कुवत सां, ईमान ऐं फर्दी कुवत सां दुश्मन जे दिलनि ते वार कयो, दुश्मन जे दिलनि ते वार कयो। सब 27 नवंबर ते हलो लाड़ कणे लाइ तैयार थियो। हलो लाड़ कणे लाइ तैयार थियो। हलो लाड़ कणे लाइ तैयार थियो।